कुछ असांखे क्लियर करणो हुजे त सो मोहब्बत जी शादी हुई, अरेंज मैरिज हुई, वी लाइक टू नो अबाउट दैट। अरेंज मैरिज हुई ओके, पर बिनी घोट कुंवार खां पुछियो वियो त तव्हां ॿई राज़ी आहियो। माना राजपे जी शादी वॾनि जो हुकुम थियो, बिल्कुलु कयोसीं। अच्छा, आई लाइक माई वाइफ, ज़रूरु त मां बिल्कुलु राज़ी हुयुमि। प्लस ख़ानदानी हिकिड़ो तालुक़ु हुयो मुंहिंजे इन-लॉस सां। अच्छा, अॼु बि आहे, दे ट्रीट मी लाइक देयर फैमिली, पंहिंजी फैमिली वांगुरु मूंखे सम्झंदा आहिनि। न्याणो न सम्झंदा आहिनि पर फैमिली जो हिसो सम्झंदा आहिनि। सो तमामु बहितर रिलेशनशिप आहे, ॾाढो सम्झू हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग। ऐं ॿार बि माशाल्लाह, अल्लाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आई हैव, मूंखे का शिकायत न आहे अच्छा। त मुंहिंजे ॿारनि में का ख़ुदा न ख़ास्ता का कमी हुजे, का कोताही हुजे। छा एक्सपेक्टेशंस आहे ॿारनि सां, कहिड़े क़िस्म जो रिश्तो आहे? हू उनजी अपब्रिंगिंग अहिड़ी आहे, उन्हनि खे ॿारनि खे अपब्रिंग कयो या उनजी परवरिश अहिड़ी आहे त अल्हम्दुलिल्लाह मूंखे का शिकायत न आहे। तव्हांजो ॿारनि सां कहिड़े क़िस्म? मुंहिंजी एक्सपेक्टेशन इहो आहे त इंसान खे इंसान सम्झी हलनि, इंसान जी इज़त कंदा, इंसान ज़ात जी इज़त कंदा त हिन जी बि इज़त थींदी। ऐं ठिग में हूंदा त मथे हीअं हलंदा त थाबो खाई किरंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणो हो त फरमानो त हेठि हली ॾसी हलो त निवड़त हुजे, निवड़त हुजे, खेड़ न खाओ। सो इज़त जेका आहे सो इज़ द मेन थिंग। जेको चाहे ग़रीब हुजे चाहे गोॾ वारो हुजे, उनजी इज़त हुजे, उनखे ॿुधो, उनजी ॻाल्हि ॿुधो, सम्झो, उनजो मसइलो हल करे सघो था। छो त अक्सर करे वालिदैन ऐं ॿारनि जे रिश्ते जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे न त इहा शइ वधीक साम्हूं ईंदी आहे त जेके वालिदैन आहिनि उहे घणो प्रेशराइज़ कनि था औलाद खे त तव्हांजी हीअ शइ करणी आहे। अहिड़े क़िस्म जी का शइ थी या ओपिनियंस खे वठी करे को तज़ाद पैदा थींदो आहे तव्हांजे ऐं तव्हांजी औलाद जे विच में? बिल्कुलु थींदो आहे। मुंहिंजो वॾो पुटु ज़ावियर जी, बाबा जो नालो अथसि मोहम्मद आलिम, बि सॼी ज़ावियर सॼी। मुंहिंजी धीउ विच में वरी नंढो पुटु आहे इब्राहिम ख़ान। सो मुंहिंजी इहा कोशिशि हुई त ही एजुकेशन वाइज़ एक्सेल कनि। नंढड़ी मुंहिंजी धीउ जेका आहे सो लॉ पई करे ऐं फ़िलहाल गैप ईयर अथसि। ऐं नंढो मुंहिंजो पुटु ब्रिस्टल में आहे, उहो बि लॉ पियो करे। ज़ावियर पंहिंजो डिप्लोमा बिज़नेस में करे मोटी आयो आहे फ़िलहाल। ही हैज़ंट, ही वांट्स टू डू फील्ड ट्रिप्स वग़ैरह। सही, प्रैक्टिकली यानी कम करणु चाहिए। प्रैक्टिकल तो मूंसां गॾु आहे फील्ड में। ऐं पॉलिटिक्स जो बि शौक़ु अथसि, राजदारी जो बि शौक़ु अथसि। सो सुठी ॻाल्हि आहे, अॻिते वधंदा।